अदा ही कहानी आहे भागवंत बादशाह। अदा हिकिड़ो बादशाह बादशाह त पाण अलाए पर हिन पूरी दुनिया जो बादशाह हो। उन बादशाह पंहिंजे लश्कर खे हुकुम कयो सुभाणे शिकार ते हलंदासीं। जंहिंजे साम्हूं शिकार अचे उहो उन जे पोयां पए। ॿिए ॾींहं जो सुबुह जो बादशाह पंहिंजे अटाले लश्कर समेत जंग ॾांहुं रवानो थियो। जॾहिं शिकार जो मुंहुं शुरू थियो ओचितो ई ओचितो हिकु हण वण जे जुगटे मां निकितो ऐं बादशाह जे साम्हूं थी अॻिते वधी वियो। बादशाह बि खणी हरण जे पोयां घोड़े जो लगाम टिकियो। अॻियां हरण पुठियां बादशाह वञी अहिड़े हंधि निकिता जिते वसन न वाड़ी। जंग बि उते घाटो हो। हण चलाक ॾेई उन जंग में गुम थी वियो ऐं बादशाह हैरान थी बीही रहियो। बादशाह आख़िर वरी घोड़े खे वठी डोड़ायो पर घणे पंध खां पोइ हिन खे का वसंदी नज़र न आई। घोड़ो बि सॼो ॾींहुं उन बुक में डोड़ियो सोची मांदो थियो ऐं थोरे पंध करण खां पोइ अॻिते हलण खां जवाबु ॾेई बीही रहियो। कावड़ में बादशाह घोड़े खे ॿ टे झुबक वाहे कढिया। घोड़े खे अहिड़ो को बलातो धकु लॻो जो यकदमि किरी पियो ऐं मरी पियो। बादशाह हाणे त अची परेशान थी पियो। आख़िर तवकल करे पहिरें पंधु अॻिते हलियो। सिज बजे लथो हो। बुञ ई ओच में बादशाह जा बि हाल पूरा थिया हुआ। एतिरे में ओचितो हिकु हंधि चिल्को ॾिसण में आयुसि ऐं मुंहं में कुझु रौनक आयुसि। हमत ॿधी उन तरफ़ां रवानो थियो। चिल्को हिकु तलाउ जो हो। जीअं तीअं करे बादशाह उते पहुतो। पाणी पी तई लेटी पियो। झटि खां पोइ निंड में पइजी वियो। ॿिए ॾींहं जो सुबुह बादशाह निंड मां उथियो। हेॾां होॾां ॾिठई त बयाबान लॻो पियो आहे। न ओही न वाही न दग न चारो। ख़्यालु कई हिन बर में हिकु ई तलाउ आहे। ज़रूर को जानवर हिते ईंदो हो। सो घाटे गाह में लिकी वेही रहियो। झटि न गुज़री हरण जो टोलो पाणी पीअण लाइ आयो। पाणी पी भरिसां बि चरण लॻा। जॾहिं बादशाह जे भरिसां हरण आयो तॾहिं बादशाह चलाक ॾेई उन जे टंग मां वरितुसि ऐं हिकदमि लेटाए तकबीर विधाईंसि ऐं पोइ सची कूड़ी काठी घसाए ॿाह बारे गोश्त पचाई पेट भरे खाधई। अहिड़े तरह रोज़ पियो गुज़ारो कंदो। उन विच में बादशाह जा बि हालत जंगलनि जहिड़ी थी वई। कपिड़ा बची फाटियसि। जंग घुमी चारो हथ कयईं। पोइ अॻे वांगुरु हिकिड़ो हरण झले हिकु तरफ़ रवानो थियो। ॿिनि चइनि कुहनि जे पंध खां पोइ हिकु शहर नज़र में आयुसि। शहर में घिड़ियो त पहिरां ॾिठी हिकु ॾखण वेठो काट कमाए। बादशाह ॾखण वटि पहुची सलाम वरायो। ॾखण सलाम जो जवाबु ॾेई पुछियसि यार हरण वेकू आहे छा? बादशाह चयो या त यार न सड़ी हा। जे यार सड़ियो अथई त पोइ मुल वरी कहिड़ा थो पुछी। जे घुर्ज हुजे त हरण हाज़ुर आहे। ॾखण घणो ई ज़ोर भरियसि पैसा वटि पर बादशाह सफ़ा जवाबु ॾिनुसि। बादशाह जॾहिं वञणु लॻो तॾहिं ॾखण चयोसि त अदा साईं अलाह कंदो अहिड़ो वक़्तु न ईंदो का ॾुखियाई पेश न ईंदी। जेकॾहिं का ॾुखियाई पेश अचे त मां फलाणे पाड़े में वेठो आहियां। हकल कंदे त अची हाज़ुर थींदुसि। बादशाह वरी साॻे तलाउ ते मोटी आयो। ॿिए ॾींहुं भरण खे झलियईं ऐं ख़्यालु कयईं शहर जे ॿिए पासे ॾांहुं वञा हरण विकिणी कपिड़ो लटो वठां। अहिड़े तरह शहर जे ॿिए कुंड में अची निकितो। छा ॾिसे त हिकु मलंग वेठो आहे। बादशाह मलंग खे सलाम कयो। जीअं सलाम जो जवाबु ॾेई पुछियसि यार हरण विकिणी त मुल ॿुधा। बादशाह जवाबु ॾिनुसि फ़क़ीर साईं या त यार न सॾियां पर जे सॼो अथई त पोइ मुल कहिड़ो थो पुछी। जेकॾहिं हरण ज़रूरत में हुजे त हीउ हरण हाज़ुर आहे। ईअं चई बादशाह फ़क़ीर खे हरण ॾिनो ऐं पाण हलणु लॻो। फ़क़ीर चयोसि अलाह साईं कंदो अहिड़ो कमु न पवंदई पर जेकॾहिं कमु पवंदई त मां अची हाज़ुर थींदुसि। वरी टे ॾींहं बि साॻे तरह बादशाह हरण खे पकड़ियो ऐं शहर जूं अॻियूं ॿ कुंडूं छॾे टी कुंड जी राह वरितई। अॻियां हिकु सौदागर मिलियुसि। बादशाह हुनखे सलाम कयो। हिन वराणी ॾींदे चयो यार कर ख़बर हरण विकिणो आहे छा? बादशाह चयो यारनि सां कहिड़ो मुल अचे हरण तूं खण। जॾहिं मोटण लॻो तॾहिं सौदागर चयुसि ख़ुदा कंदो को कमु न पवंदई पर जेकॾहिं कमु पवई का ॾुखियाई पेश अचे त असीं हाज़ुर आहियूं। मुंहिंजो नालो फलाणो अथई। चौथे ॾींहुं वरी साॻी किरत थी। हिन भेरे बादशाह खे उते जो बादशाह जो पुटु मिलियो। जीअं काणसि यार चई हरण वरितो ऐं पाण खे हिन जो दोस्त करे हली वियो। बादशाह मोटी अची तलाउ ते लेटी पियो। अञा सिज ई न उभरियो त हिकु पेरी खणी अची पेर तलाउ ते पुॼाया ऐं बादशाह खे खणी ॿुधायूं तूं खून करे हिते अची लिकियूं आहीं। बादशाह वीचारो उहो अमर अलाह तरफ़ सम्झो ऐं चुपचाप हिननि सां गॾिजी हलणु लॻो।
जॾहिं बादशाह खे उन बादशाही में आंदो जिते ई हरण ॾेई वेंदो तॾहिं हिनखे यादि आयो ॿाहिरि उहे टई पेरा कया आहिनि जंहिं सां आउं हरण ॾेई मोटींदो हुउसि। आख़िर बादशाह खे अची शहर जे बंदखाने में बंदि कयूं ऐं केस ॿुधायूं तोखे सुभाणे फाही ते चाढ़ियो वेंदो। बादशाह अची ॾाढो परेशान थियो, वॾे वाके दुआऊं पिणण लॻो। मजाण क़ैद खाने भरिसां उतां जो बादशाह बची लंघियो। उन हिन बादशाह जूं आऊं दाऊं ॿुधियूं। तंहिं चाकियो जो घुड़ी वियो जेल में। दारोगे खे चयईं मूंखे दाह वारे कैदी वटि हल। दारोगो यकदमि हिनखे कैदी बादशाह वटि पहुचायो, जंहिं वटि बादशाह पाण खे जेल जो दारो ज़ुगो ज़ाहिर कयो ऐं चयईं जेकॾहिं तोखे पंहिंजे कंहिं दोस्त यार सां मिलणो हुजई त ॿुधा उनखे घुराइजे। कैदी बादशाह चयो मूंखे परदेसी हिते केरु कोन थो सुञाणे। हा बाक़ी शहर जे फलाणे पासे हिकु मलंग वेठो आहे, उहो मूंखे सॾे ॾियो। बादशाह यकदमि फ़क़ीर खे घुरायो। उहो कैदी बादशाह जे अॾो पेश कयूं। फ़क़ीर खे ॾिसी हिन चयो यार पंहिंजा हाल इहे अथई। मलंग पंहिंजे यार जी हालत ॾिसी सभु कुझु सम्झी वियो। चईं यार ख़ुदा कंदो बादशाह सुभाणे तोखे छॾे ॾींदो, पर जे छॾियईं न त शहर असां बि गर्क कंदासूं। हाणे वॾे मज़े सां राति गुज़ार। पोइ कैदी बादशाह खां पुछऊं जेकॾहिं ॿियो यार हुजे त उनखे बांधो वञे। पुछण ते हिन ॾकण जो नालो कयूं। तंहिं ते ॾकण खे यकदमि वटि हाज़ुर कयो वियो। ॾकण खे ॾिसी हिन चयो यार असांजो हाणे अलातवार आहे, सुभाणे बादशाह मूंखे फाही ते चाढ़े ॾींदो। मूं चयो यार खां मोकिलाए वञा। ॾकण चयुसि यार ख़ुदा कंदो बादशाह तोखे सुभाणे छॾे ॾींदो, जे न त मालात जा तंबा मूं ठाहिया आहिनि, उन्हनि में अहिड़ी छीर आहे जे उहा कढी वठां त बादशाह जी सॼी मालात चट थी वञे। हाणे अलाह खे यादि कर, सुभाणे असां तोखे उते हूंदासीं। ईअं चई ॾकण रमंदो रहियो। पोइ वरी कैदी बादशाह खां पुछऊं ॿियो को यार हुजे त ॿुधा। हिन पोइ सौदागर जो नालो ॿुधायो, जंहिंखे उते जो उते आणे वठिसि पेश कयूं। सौदागर यार जी हालत ॾिसी हैरान थी वियो, ख़बर चार वरितई। आख़िर कैदी बादशाह सौदागर खे चयो यार चयूं मरियूं हुई था, सो यारनि सां मोकिलाणी कजे। सौदागर जवाबु ॾिनसि असीं तुंहिंजा यार बाक़ी छा लाइ आहियूं। हाणे तूं को बि ख़्यालु न कर, सुभाणे आउं दुनिया जी वाक ॾींदुसि। जे बादशाह उन ते राज़ी न थियो आउं उन ॿिनि घोड़नि जो वाक ॾींदुसि जंहिं ते बादशाह आशिक़ आहे, पर जे उन ते बि राज़ी न थियो पोइ आउं पंहिंजे ज़ाल तां हथु खणंदुसि। उन ते बादशाह बि आशिक़ आहे, पर उन ते बि राज़ी न थियो त पोइ भाऊ अलाह भाई। ईअं चई सौदागर हलियो वियो। कैदी बादशाह खां वरी पुछऊं कर ख़बर ॿियो को यार दोस्त हुजई, उनखे बि घुराए वठिजे। तंहिं ते हिन शहज़ादे जो नालो ॿुधायो। यकदमि शहज़ादे खे घुरायो वियो। शहज़ादे पंहिंजे दोस्त जी हालत ॾिसी ॾुख जो इज़हार कयो ऐं चयो यार ख़ुदा कंदो बादशाह सुभाणे तोखे छॾे ॾींदो, जे न छॾियईं त पंहिंजा हथ बादशाह में आहिनि ऐं पोइ खटनिसि भाग। ईअं चई शहज़ादो बि हलियो वियो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं बादशाह कचहरी गॾु कई ऐं कैदी बादशाह खे बि घुरायूं। झटि न गुज़री सौदागर ॿ घोड़ा वठी अची कचहरी जे भरिसां बीठो। हिकु घोड़े ते सोन जूं खरज़ीनूं हुयूं ऐं ॿिए ते संदसि घर वारी वेठी हुई। ॿिए पासे ॾकण में मालात जे कुंड में अची वेठो। ओॾां शहज़ादो पंहिंजे लश्कर वठी तयारु बीठो हो। हिकिड़े पासे वरी मलंग पंहिंजो सॼो हथु रंबे वांगुरु ज़मीन बुरड़ी वेठो। शहर जी बादशाह खे अॻे सभिनी ॻाल्हियुनि जी ख़बर हुई, बाक़ी रुगो पई भागवंत बादशाह जा भाग आज़माए। सौदागर बादशाह खे अर्ज़ु कयो ही खूनी सोन जे बदिले मूंखे तोरे ॾियो। बादशाह इनकार कयो। तॾहिं सौदागर पंहिंजा घोड़ा अचिया, पर बादशाह वरी बि इनकार कई। तंहिं ते हिन पंहिंजी ज़ाल पेश कई, पर बादशाह उहा ॻाल्हि बि न मञी। वरी ॾकण खे सॾु कयईं, पर ॾकण उते ई रड़ कई त जीअं कबिला पहिरां मुंहिंजे यार खे आज़ादु कर, पोइ तां न त मालात अची पट पवंदई। उन ॻाल्हि मक़ामनि खां पोइ बादशाह भागवंत बादशाह खे आज़ादु करे सौदागर खे भांकुर पातो ऐं सौदागर जे ज़ाल खे भेण करे गंदी मथे ते ढके छॾियईं। चई वाक़ई मुंहिंजी नियत बद हुई, पर अॼु खां पोइ तूं मुंहिंजी भेण आहीं। उन बाद फ़क़ीर खां माफ़ी वरितई, ॾकण खे इनाम ॾिनई। उन खां पोइ पंहिंजे पुट खे भांकुर पाए चई बेशक तूं हिलाली ॿार आहीं। उन खां पोइ भागवंत बादशाह खे पंहिंजी न्याणी जो संग ॾिनई। जॾहिं घोट कुंवार सेज ते वेठा तॾहिं भागवंत बादशाह पंहिंजे कुंवार खे ॿुधायो त शहज़ादी आउं हिते रुगो अॼोकी राति आहियां, सुभाणे पंहिंजे वतन वेंदुसि। जेकॾहिं तूं ओॾां हली गॾु हलीं त भली हल, न त असांजो अलातवार अथई। शहज़ादी पहिरां हैरान थी वई, पर पोइ चई ठीकु आहे, तुंहिंजी आउं बानी आहियां, जेॾां तूं ओॾां आऊं।
ते भागवंत बादशाह ॿुधायसि, शहज़ादी मां पाण बादशाह आहियां, तुंहिंजो पीउ मुंहिंजो ॾन भरियो आहे, तूं को बि फिकर न कर, क़िस्मत जे लिखे मूंखे हिते आंदो आहे, न त हिते केरु पाण मुरादो ईंदो आहे। सुबुह जो भागवंत बादशाह पंहिंजे सोहरे खे सची ॻाल्हि करे ॿुधाई, जो ॿुधण सां बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो ऐं बादशाह जी शहज़ादी खे ख़ुशी सां पंहिंजे मुल्क मोटी वञण जी मोकल ॾिनी। दोस्तो उमेद कयां थो थी कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तो हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो। दोस्तो मिलंदासीं नई कहाणी में, हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।